तकरारी केनाल जे दावत ख़िलाफ़ ॾहरकी में 7 ॾींहं भी एहतिजाजी धरणो जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि शिरकत कई। धरणे सबबि सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल आहे। धरणे में दरिया बचाओ कमेटी जो चेयरमैन सैयद ज़ैन शाह एकता तौर पहुतो ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी सिंध जो जियापो आहे। सिंध जी ज़मीननि ऐं मादनी वसीलनि ते अॻु में ई कब्ज़ो कयो वियो आहे। वरी हाणे 6 तकरारी केनाल ठाहे असांजे सिंधू दरिया ते धाड़ो हणियो पियो वञे, जेको असीं हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं ऐं ईअं थियण कोन ॾींदासीं। असां कॉमर्स पार्टियुनि हमेशह सिंध जे हक़नि ख़ातिर जहाद कयो आहे, पंहिंजे जानियुनि जूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हाणे बि असीं पंहिंजे सिंधू दरिया ते ख़ातिर सिंध जे तकरारी केनाल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं धरणनि जो अणखुट सिलसिलो शुरू कयो आहे। जेसिताईं तकरारी केनाल वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो, असांजो ही एहतिजाज जारी रहंदो। हिन मौक़े ते सैयद लाल शाह, मियां रफ़ीक अहमद, मियां मोहम्मद असलम, हातन ख़ान शर, तुराब शर, वकील मोहन लाल ऐं ॿिया अॻुवान पिणु मौजूद हुया। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॾहरकी में तकरारी केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो 7 ॾींहं भी जारी रहियो, जंहिंमें एकता तौर सैयद ज़ैन शाह धरणे में पहुतो। कैनाल छा था ठहनि? असां रुॻो इहो था चऊं, ज़मीनूं कंहिं ॾिनियूं आहिनि? छा लाइ ॾिनियूं आहिनि? लखें एकड़ ज़मीन कचे पके जी सॼी सिंध जे ॿई पासा किनारा ॾिनियूं आहिनि। इहे छाजे लाइ ॾिनियूं आहिनि? ॿनियूं इन लाइ ॾिनियूं आहिनि त सिंध जो पाणी इन्हनि ते इस्तेमालु थिए। हिते सिंध में 2 मसइला आहिनि, असांजूं ज़मीनूं ॾियनि था ऐं पाणी बि खणनि था। पंजाब में ॿियो मसइलो आहे, ज़मीनूं उते जूं जेके असांजे रेगिस्तानी इलाइक़े जूं आहिनि, उन्हनि खे आबाद करण लाइ असांजो पाणी खणनि था। यानी इहो मजमूई तौर ते लखें एकड़ जो नुक़सानु सिंध खे थिए थो। उन करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी कूड़ ऐं मुनाफ़िकीअ जे ज़रिए अवाम में लथी आहे। हू चोर आहिनि, असीं ही भाॻिया आहियूं जेके सच खणी माण्हुनि खे ॿुधायो आहे ऐं इन्हनि 8 महीननि में इहो सच माण्हुनि जे दिलनि में आयो आहे ऐं सॼी सिंध उथी पई आहे। उन करे इनशाला इन्हनि खे जेके कूड़ा मुनाफ़िक जिन कल्ह सखर में जलसो कयो, उस्ताद सरकारी मुलाज़िम भरियूं, पोइ बि नथो थिए। पर ॿिए पासे त ॾिसो, सिंध जे कुंड कुड़िश में तव्हां हलिया वञो, जिते किथे हज़ारे मुहबे वतन माण्हू हिकु शहर में बीठा आहिनि। उन करे शिकस्त जो मुक़दर थी चुकी आहे। असीं चाहियूं था एस्टेब्लिशमेंट खे त हिननि बेईमाननि खे जेको तव्हां सम्झो त सिंध जे सौदे में आंदो आहे, पर हू नाकारा आहिनि। इन्हनि खे किनी जेका मख आहे इन कढी उछलींदो त मुल्क सवलो हलंदो, न त इहे जेको नाजाइज़ इलेक्शन जे ज़रिए जेको तव्हां आंदो आहे असां ते सिंध जे मथां मड़ियो आहे, या लालची चङनि मुड़ुसनि जे मार्फत तव्हां सम्झो पिया त हुकुमरानी कंदो ऐं सिंध लुटींदो। इन ख़्वाब तां हथु खणो, न त फेडरेशन खे नुक़सानु पवंदो।